सिंध मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, महिरबानी अमजद मेहकर जखम जो सीनियर वाइस चेयरमैन। अॼु असां पंहिंजे उन महबूब दोस्त, महबूब साथी भाउ सागर नीस बुर्दीअ जे विश्वर ते टीजे ते गॾु थिया आहियूं। असां सम्झूं था त न सिर्फ़ सिंधी क़ौमी तहरीक पर सिंध जे शऊर जो ॼण जेको आहे मौत थी वियो आहे। सागर हनी बुर्दी मौजूदा GSS क़ौमी महाज जी जेका क़यादत आहे उन में हिकु उहो किरदारु हो जंहिंखे सिंध जा नौजवान हिकिड़े महबूब तौर ते जेको आहे हुनजी इज़त ऐं मान रखंदा हुआ। हुनजो उथण वेहण, हुनजो ॻाल्हाइण, हुनजो मिलण ईअं हूंदो क़ौमी कारकुननि सां जीअं को महबूब या आशिक़ पंहिंजे महबूब सां मिले। पंहिंजे भाकुरनि में क़ौमी कारकुननि खे शहीद बशीर ख़ान खां पोइ हुनजो मिलण जुलण एॾी मोहबत सां हूंदो हो जो जेको कारकुन हुन सां हिकु दफ़ो मिलंदो त ॼण उहो सची पची थो थियो, हिनजो पंहिंजो ॼण आशिक़ ऐं महबूब जो जेको आहे मिलाप थी वेंदो। हुनजे सोच फिक्र में हिकिड़ी सिंध समायल हुई, माठीड़ो माण्हू, मोहबती माण्हू ऐं उत्साह ॾींदड़ माण्हू। असां हुन क़ौमी सफ़र में गॾु रहियो, मरकज़ी उहिदे ते बि गॾु रहियो ऐं हुन जूं जेके बि सिंध जे लाइ सलाहूं या प्लानिंगूं हूंदियूं उहे सची पची ॼण हिकिड़े वॾे तमामु वॾे लीडर में जेकी ख़ूबियूं हूंदियूं उहे सागर में हुयूं। सागर जो विछोड़ो जी जॾहिं ख़बर पई सची पची ॼण धरती जो छॾाए वेंदी आहे ईअं ॼण सतो तारी थी वियो सॼी सिंध ते। ऐं ख़ुदि असां बि ख़ुदि हुन सां प्यार कंदा हुआसीं। असांजे लाइ बि ॼण शहीद बशीर ख़ान खां पोइ क़ौमी तहरीक में हीउ तमामु वॾो हादसो पेश आयो। ॼण ओचितो विछोड़ो थी वियो ऐं हुनजे ग़म में, हुनजे दुख में वरतल सॼी सिंध जे क़ौमी कारकुननि सां जॾहिं हुनजे तफ़सीर में हुनजे तॾे ते पहुतासीं त ईअं लॻी रहियो, मां सम्झां थो त साईं GM जे विछोड़े खां पोइ हज़ारे माण्हू, शहीद बशीर ख़ान जे विछोड़े ते हज़ारे माण्हू ऐं हिन पंहिंजे क़ौमी साथी जे विछोड़े ते सॼी सिंध जेका हुई उहा सोगवार हुई। ऐं उन ॾींहं ते क़ौमी कारकुननि जे अखियुनि मां लुड़क वहंदे ॾिसी इहो महसूसु कयो त सागर वाक़ई तमामु हिकिड़ो वॾो इंसानु हो ऐं असां हुनजो ख़्यालु
नथा भरे सघूं, क़ौमी तहरीक हुनजो ख़्यालु नथी भरे सघे। ऐं हू 1995 में क़ौमी तहरीक जे सफ़र में आयो, पर ईअं लॻंदो त ॼण त ही सभिनी खां वधीक सीनियर जेको आहे अॻुवान आहे असांजो। 1995 खां पोइ हालांकि असां सभु क़ौमी तहरीक में उन खां अॻ में हुयासीं, सीनियर हुयासीं, पर ही ॼण त सीनियरनि खां बि वॾो हो। ऐं हिन जो जिदोजहद, हिन जी तारीख़ी तकरीरूं, स्टेज जो बादशाह हो। स्टेज ते जॾहिं ईंदो त क़ौमी कारकुननि ते ॼण सख़्तो तारी थी ईंदो। क़ौमी कारकुन ॼण पिराईंदा, क़ौमी कारकुन ॼण रूह सां पंहिंजी हिन जा उहे हिकु हिकु लफ़्ज़ पंहिंजे सीने में, पंहिंजे दिलि में छाड़े ऐं जेको आहे सो पंहिंजे मागंदा मोटंदा। ऐं हिन जी उत्साह कंदड़ उहे तकरीरूं, उहे रैलियूं हुजनि, धरना हुजनि, साईं जीवन साहिब जा सालगिरह हुजे, साईं जीवन साहिब जी वरसी हुजे, उन ते हिन जी उत्साह कंदड़ उहे लफ़्ज़ क़ौमी कारकुननि में वधीक जज़्बो पैदा कंदा, वधीक उत्साह पैदा कंदा। पर अफ़सोस सां चवणो पए थो त अॼु उहो जिस्मानी तौर ते असां खां विछड़ी वियो आहे, जिस्मानी तौर ते असां खां जुदा ज़रूरु थियो आहे, पर ही जेसि ताईं सिंध आहे, जेसि ताईं क़ौमी तहरीक आहे, जेसि ताईं हिन धरतीअ ते दुनिया में सिंधी रहंदा, ओसि ताईं ही यादि रहंदो। ही तारीख़ जो तमामु वॾो माण्हू। सचपच हिकिड़ी हक़ीक़त अॻ में दोस्तनि सां कई त असांजो जेको अदबी लॾो हो या अदबी मीटिंगूं हुयूं, मुशाइरा हुजनि, वॾनि वॾनि अदीबनि जूं हुजनि, उहो जेको आहे उहो तमामु वॾो हिकिड़ो ख़्यालु थी वियो आहे। ही उन्हनि में ॼण क़ौमी तहरीक जी वॾी नुमाइंदगी कंदड़ जेको आहे सो असांजो अॻुवान हो। ऐं उनखां ॼण महरूम थी वियासीं। ही बहादुर माण्हू सॼी उमिरि, सॼी ज़िंदगी उनजी मजमू तस्कीरूं ॿुधियूं। हक़ीक़त इहा आहे ॼण त मौत हुनजे लाइ का बि अहमियत न पियो रखे। ऐं मौत खे ॼण हू महबूब वांगुरु रखंदो त कहिड़े वक़्तु बि उन सां मिलाप थी सघे थो। अॼु उहो असांजो महबूब अॻुवान असां में न आहे, पर मां क़ौमी कारकुननि खे, क़ौमी दोस्तनि खे, पंहिंजनि साथियुनि खे अॼोके हुनजे तीर्थे जे मौक़े सां उनजे विछोड़े ते हिकिड़ा ॾुख थींदा आहिनि जेके माण्हू सचे में होश में आया आहिनि। ऐं हिकिड़ा ॾुख उहे हूंदा आहिनि जेके क़ौमी जी साईं जीवन साहिब जे विछोड़े खां पोइ क़ौमी तहरीक वधीअ जे सूरत में जेको आहे अॻिते वधी। मां सम्झां थो त ही क़ौमी कारकुननि खे तमामु वॾो सदमो पहुतो आहे, सॼी सिंध खे सदमो पहुतो आहे। पर उन सदमे खे उनजी जेका जिदोजहद आहे, उनजी महिनत आहे, उनजो पोरियो आहे, उन पोरे खे उनजा दोस्त, ख़ासि करे हिकिड़ा कुझु दोस्त आहिनि, मां मुनासिब सम्झां थो अॼु पंहिंजे ॾुख वारे ॾींहं ते, त कुझु दोस्त जेके आहिनि उहे क़ौमी तहरीक कंदड़ पंहिंजे सागर हमीद बुर्दीअ जे मौजूदगीअ में बि फेसबुक ते जॾहिं हू तनक़ीदूं कंदा हुआ, पंहिंजी क़यादत ते ॻाल्हाईंदा हुआ, पंहिंजी क़यादत ते गार गंद कंदा हुआ, त मां पाण महसूसु कयो त ऐवाननि जे अंदरि जॾहिं वेंदा हुआसीं त ही सख़्तु उन ते रद्द अमल ज़ाहिर कंदो हो। ही उन अमल खे निंदींदो हो त यार ही असांजी क़ौमी तहरीक जा वर्कर केॾा पिया वञनि, छा पिया कनि, जो क़ौमी तहरीक अंदरि पंहिंजी क़यादत खे गार गंद करणु, सोशल मीडिया ते पंहिंजी क़यादत जे ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ते ही तमामु उन ते कावड़ जो ज़ाहिर कंदो ऐं चवंदो त असांखे इहो पहलू जेको आहे इहा दोस्तनि जी, साथियुनि जी या क़ौमी वर्कर जी जेका आहे उहा तरगद असांखे करणु खपे। ऐं अॼु उनखे 3 ॾींहं थिया आहिनि त 3 ॾींहंनि जे अंदरि क़ौमी तहरीक अंदरि मखसूस टोलो जेको वरी बि उनजे दोस्तनि खे, उनजी पार्टी जी क़यादत खे सॼो ॾींहुं गारियूं ॾियण में पूरा आहिनि। मूंखे तमामु घणो ॾुख पहुतो त कुझु दोस्तनि लिखियो अमजद महर तदफीन वक़्तु ॿाहिरि हलियो वियो, चांहि पीअण वियो। सॼी दोस्त जेके बि वेठा आहिनि साथी, उहे शायदि आहिनि त असां हुते तदफीन पई थिए, हुते कॾो बि छा आहे उते हेठि वेठा आहियूं धरतीअ ते, ऐं असांखे कीअं थींदो त असांजे दोस्त जी तदफीन न थी आहे ऐं असां वरी किथे जेको आहे ॿाहिरि वियूं। मूंखे अफ़सोस थिए थो पियो अॼु बि चेयरमैन जिस्कम चेयरमैन ते कुझु तनक़ीद पिया कनि उहे कारकुन। मूंखे अफ़सोस थो थिए त हक़ीक़त इहा आहे त जॾहिं हुनखे असां सां ॻाल्हायो
उनजी तबियत ख़राब हुई, जंहिं करे उन चयो तबियत ख़राब आहे, मां गाॾीअ में वेहण जहिड़ो बि न आहियां। ऐं हू उन थिए ते रोई रहियो हो त असांजो दोस्त, असांजो साथी असांखां विछड़ी वियो। अफ़सोस थियो, दुख थियो। हाणे उन माण्हू खे छा महसूस हूंदो जंहिंजे घर में शहीद बशीर ख़ान जहिड़ो, शहीद मक़सूद ख़ान जहिड़ा उन लाश पंहिंजे कुल्हनि ते खया आहिनि। ऐं उहो महसूस अॼु बि क़ौमी तहरीक जूं वागूं संभालियूं बीठो आहे ऐं अॼु बि उहे दोस्त तनक़ीद था कनि। मां ख़ासि करे हिन दुख जे घड़ीअ ते उन्हनि दोस्तनि खे बि चवंदुसि, हीउ तमामु डिघो सफ़र आहे। हिते सभई साथी पंहिंजी जिदोजहद महिनत करे ऐं शहादतूं माणियूं आहिनि, हम सफ़र साथी रहिया, उहे कोन्हनि असां सां गॾु। हीउ तमामु वॾो हिकिड़ो डिघो सफ़र आहे। इन डिघे सफ़र में हिकिड़ो मुसलसिल हलण जे लाइ सब्र, तहमुल ऐं महिनत ऐं जिदोजहद जी ज़रूरत आहे। केर बि दोस्त अॼु जेके दोस्त तनक़ीदूं था कनि उन्हनि खे इहो महसूस करणु खपे त कल्ह इलाही दोस्त सागर हनी बुर्जी जहिड़े अजीम इंसान महबूब अॻवान असांजे हिते तनक़ीदूं कंदा हुआ, घटि वधि ॻाल्हाईंदा हुआ, शायदि अॼु उहे पशेमान हूंदा, अॼु उहे परेशान हूंदा त असांखां उहो असांजो साथी विछड़ी वियो। ऐं ही दोस्त वरी जेकॾहिं ॿिए खे कंहिंखे गार गंद करणु फेसबुक ते ऐं जेका चित्रूं करे या त ही उन्हनि खे भॼाइण चाहिनि था या क़ौमी तहरीक जे अंदरि वरी का गुरू सदी करणु चाहिनि था। अॼु हिन ॾोख जे मौक़े ते मां सभिनी दोस्तनि खे चवां थो त जेके बि जंहिंजूं ग़लतियूं कोताहियूं आहिनि सभिनी खे बख़्श कयूं था, असांखे बि सभु बख़्श कनि त ख़ुदा रा साईं जीअर शेख जे सदके, शहीद बशीर ख़ान जे सदके क़ौमी तहरीक में जेके उणायूं आहिनि उहे क़ौमी क़यादत खे ॿुधाइनि त बाबा ही उणायूं आहिनि ऐं तव्हां हीअं कयो। बाक़ी फेसबुक जी बुनियाद में इहे गार कंद वारी जेको क़ौमी वर्कर आहे उहो छॾे ॾे। अॼु सिंध ते ॾुखियो वक़्तु आहे। क़ौमी कारकुननि खे पंहिंजे पार्टी जो झंडो हणणु, चाकी करणु, पंहिंजे प्रोग्राम करणु, शहीदनि जे मज़ारनि ते वञण खां बि कुवतूं रोकनि थियूं पयूं। उन ॾुखे दौर में जेकॾहिं असांखे पाण संभाले हलणो आहे, हिन सिंध जी मौजूदा पोज़ीशन इहा आहे त सिंध अॼु पाणीअ जे फुड़े जे लाइ सिके थी पई। सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि, सिंध में पाणी कोन्हे को। सिंध जी अॼु उहे हुकुमरान धुरियूं जिन खे वरी बि इक़्तिदार जेको आहे सिंधी माण्हुनि ॾिनो आहे, अॻ में उन्हनि सिंध खपाई, हाणे बि सिंध खपाइण जे जेको आहे एजेंडा ते कमु था कनि, मुआहिदा करे आया आहिनि त सिंध कीअं विकिणिजे। ऐं उन वक़्तु उन मौक़े में जिते हू जेके हथकंडा आहिनि उहे क़ौमी तहरीक खे कुचलणु चाहिनि, क़ौमी तहरीक ते वार करणु चाहिनि, क़ौमी तहरीक केरु चवे थो, असां छा सम्झूं त शहीद बशीर ख़ान खे जॾहिं ज़हर ॾिनो वियो, उनखे शहीद कयो वियो त असां कीअं महसूसु न कयूं त क़ौमी तहरीक अंदरि ॿियनि अॻवाननि खे बि ईअं ई ज़हर ॾेई, ईअं ई जेको आहे गुमनाम मौत ॾियनि जीअं माण्हुनि जी आॾो जेको आहे उहे ठहियल ठुकियल तयारु थियल क़ौमी वर्कर नज़रियाती कारकुन जेके आहिनि उहे ईअं हलिया वञनि। हाणे उन सॼे मरहले मां गुज़रण जे लाइ, पार करण जे लाइ असांखे पंहिंजूं सिखूं, असांखे पंहिंजी सोचूं, असांखे पंहिंजा जेके बि ताक़तूं कुवतूं आहिनि, जेके बि हौसला आहिनि उहे सिंध धरतीअ जे लाइ, सिंध अमर जी आज़ादी जे लाइ वक़ुफ़ करणा पवंदा। ऐं हिन दुख खे बि असांखे ॿधी ऐं ताक़त ॾे जेको आहे सो वञणो पवंदो। तंहिं करे मां सम्झां थो त हींअर सिंध जे अंदरि जेका मौजूदा पोज़ीशन आहे उन में क़ौमी तहरीक खे किरदारु अदा करणो पवंदो, क़ौमी वर्कर खे किरदारु अदा करणो पवंदो। हिन ॾुखे वक़्त मां क़ौमी तहरीक खे कीअं कटिजे, क़ौमी तहरीक खे कीअं सघारो पइजे, उनजे लाइ हिकमत मिली तयारु करणी पवंदी, उनजे लाइ पंहिंजूं सोचूं वक़ुफ़ करणियूं पवंदियूं त असां सम्झूं था त असांजी मंज़िल ज़रूरु आसान थींदी ऐं मंज़िल ते पहुचंदासीं। साईं जीअं सिहत जो फ़िक्र जेको आहे उहो को ख़तमु थियणो कोन्हे। सैयद जो फ़िक्र हक़ आहे, सच आहे, उन ते को बि रिमार्क नथो ॾे, भले उहो कहिड़ी बि पार्टी में वेठो हुजे, कहिड़ी बि जमात में हुजे, कहिड़े बि फोरम ते कमु कंदो हुजे, पर चवे थो साईं जीअं सिहत जो फ़िक्र हक़ीक़ी आहे। उहो भले हू ख़ौफ़ खां, भले हू लालच खां क़ौमी तहरीक पुठियूं ॾिनी बीठो आहे, पर असां सम्झूं था, असांखे उमेद आहे त कॾहिं न कॾहिं इहो ज़रूरु क़ौमी तहरीक ॾे मोह कंदो ऐं क़ौमी तहरीक वरी उहा शहीद बशीर ख़ान वारी क़ौमी मां ख़ासि करे जेका सिंध जी तमामु वॾी जमायत बणिजी वई, जंहिं जमायत में इहा ताक़त हुई
इहो हौसलो हुयो त हू लखनि जा इज्तिमा करे सघे थो, लखे माण्हुनि खे पंहिंजी धरतीअ जी आज़ादी जेका वेड़ आहे उनखे शामिल करण जे लाइ हू एॾा वॾा जेको आहे इज्तिमा करे सघे थो। उहा जीअं सिंध क़ौमी महाज, उहा पार्टी, उहा सिंध धरतीअ जी नुमाइंदा जमात जेका आहे वरी ज़रूरु कर मोड़े उथंदी, ज़रूरु वरी जेको आहे सगारी कुवत थींदी। उनजे लाइ ख़ासि करे हिन ॾुख वारे ॾींहं ते पंहिंजे दोस्त, पंहिंजे अज़ीम भाउ, पंहिंजे साथी जंहिंसां गॾु ज़िंदगीअ जा तमामु घणा ॾींहं गुज़ारियासीं, उहो सागर अली बुर्दी को आम माण्हू कोन हो, आम फ़र्द न हो, उहो साईं जीअं थे जे फ़िक्र जो उहो पकल मेवो हुयो जेको हींअर उहो फल वॾो थी वियो ऐं सॼी क़ौम खे उन मां मिठास वठिणो हो। पर अफ़सोस आहे जो अलाह साईं असांखां उहो अणमुदाए थो जेको आहे सो असांखां छिनो आहे। पर उनजो हौसलो, उनजो कयल तक़रीरूं, उनजा कयल सभु कचहरियूं असांजी रहनुमाई कंदी। असां सम्झूं था त क़ौमी तहरीक में हिन वक़्तु मां ख़ासि करे उनजे हवाले सां कुझु दोस्त चवंदा आहिनि त ही को हिकिड़ो अलॻि दोस्त आहिनि, ॿिया अलॻि दोस्त आहिनि। पर सचुपचु अॼु पंहिंजे दोस्त जे विछोड़े ते इहो मां इतराफ़ कयां थो त असांजो कंहिंसां बि इख़्तिलाफ़ कोन्हे। भले डॉक्टर नियाज़ कालानी साहिबु हुजे, ॿिया हुजनि, सभु हिन सफ़र जा साथी आहियूं। जेको बि उहिदेदार थींदो, जेको बि अहवालनि में चूंडिजींदो, सभु हुन सां गॾु हूंदासीं। ॿी इलेक्शन हुई, उनमें मूंखे जेको आहे सो सागर अली बुर्दी इलेक्शन में हारायो हो ऐं असां उते भाकुर पाता। सॼी सिंध उन वक़्तु ॾिठो पहिरियों माण्हू आउं हुयुसि जेको सागर अली बुर्दीअ खे एतिरो भाकुर पातो हो ऐं हू एॾो मिठो माण्हू हो जो मां सम्झां थो 10-15 मिंट असां भाकुर पाती बीठासीं, हिक ॿिए खे चिनियूं ॾिनियूंसीं, हिक ॿिए खां जेको आहे सो वचन कयासीं त गॾु आहियूं। असांजो कंहिंसां बि इख़्तिलाफ़ कोन्हे, केरु बि हुजे, जेको बि हुजे, असांजे सिर जो साईं आहे। गॾिजी हिन क़ौमी तहरीक खे मज़बूत कंदासीं इंशा अल्लाह ताला। जेके बि दोस्त जेका क़ौमी तहरीक ते को वार करणु चाहिनि था, उन्हनि खे बि इहो चवंदुसि जेको लफ़्ज़ी वार जेके चवां थो, जेको सोशल मीडिया ते कनि था, उहे बि हिन ॾुख जे घड़ीअ ते सभई गॾिजी सॾिजी हिन क़ौमी तहरीक खे मज़बूत कंदासीं। ऐं सिंध जेका हिन दुनिया जे ॻोल्हे ते मालामाल सरज़मीन आहे, विशाल धरती आहे, जंहिंजे कुख मां सॼी दुनिया खे पाले सघूं था, उनजी आज़ादी जे लाइ जिदोजहद कंदासीं, उनजे मज़बूती जे लाइ जिदोजहद कंदासीं। ऐं हीउ जेको असांखे सदमो पहुतो आहे उन ते तमामु ॾुखारा आहियूं, सॼी सिंध ॾुखारी आहे। ऐं असां क़ौमी तहरीक जी जेका क़यादत आहे हींअर मौजूदु, उहो सुलान खान खां वठी समूरी क़यादत जेका आहे उहा इनखे पंहिंजो तमामु वॾो नुक़सानु सम्झूं था, तमामु वॾो साॻियो सम्झूं था। ऐं उन ॾुख जे घड़ीअ ते अॼु सॼी सिंध सां गॾु आहियूं, उनजे अज़ीज़नि सां गॾु आहियूं, उन्हनि जे बचड़नि सां गॾु आहियूं, उनजे अहल वयाल सां गॾु आहियूं, उन पटीदनि जे शहर सां गॾु आहियूं, शहर जे माण्हुनि सां गॾु आहियूं, उन्हनि भिटियुनि रोडनि, उन्हनि वाहन ते जिते असांजो ही दोस्त वेहंदो हो, उन्हनि सभिनी सां असांखे ओतिरी मोहबत आहे जेतिरी असांखे हिन पंहिंजे भाउ सां हुई, उहा रहंदी। ऐं इंशा अल्लाह ताला शहीद बशीर खान जी महिनत, उनजी जिदोजहद, उनजा जेके दसियल जसा आहिनि जिदोजहद जे लाइ, उहे सभु अपनाईंदासीं। ऐं हिकु ॾींहुं ज़रूरु क़ौमी तहरीक कर मोड़े उथंदी ऐं वरी जीअं क़ौमी मां सिंध जी वॾी जमात थींदी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तव्हांजी वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ लंडन तां असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। सामिन मां दीदार शाम जीएसएम क़ौमी मां जो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी अवां सां मुखातिब आहियां रेडियो वॉइस ऑफ लंडन जी महिरबानी सां। जाफ़र साईं, जीअं त पाण अॼु सिंध जे हिकु नौजवान दानिश्वर नौजवान लेखक जीएसएम क़ौमी मां जे मरकज़ी अॻवान सागर हमीद बुर्दी जे हवाले सां ॻाल्हि कयूं पिया। सागर हमीद बुर्दी जो तालुक साईं जीएम से जे फ़िक्र सां 1995 खां वठी रहियो। 1995 खां पहिरीं सागर हमीद बुर्दी सिंध सागर पार्टी में अज़ीज़ुल्लाह बोहिल सां गॾु पंहिंजी सियासत जी शुरूआत कई। बाद में
साईं जेएमसी जे विछोड़े ते जीअस हुकुम महाराज जे वजूद में अचण खां पोइ सागर हमीद बुर्दी जीअस हुकुम महाराज जो बाज़ाब्ता मेंबर थियो ऐं तकिड़ो ई पंहिंजी सलाहियतुनि सां उहो अॻिते वधियो ऐं जेका सो सभ खां पहिरीं जीअस हुकुम महाराज जो मर्कज़ी प्रेस सेक्रेटरी चूंडियो, हिकु दफ़ो ॿ दफ़ा मर्कज़ी प्रेस सेक्रेटरी चूंडियो, बाद में वरी डिप्टी सेक्रेटरी चूंडियो, हाणे जेका सो वेझे माज़ी में जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। साॻी इलेक्शन में हू इलेक्शन जे जेका सो जीअस हुकुम महाराज जे इलेक्शनी सिलसिले ऐं इलेक्शन जे जेका सो पीरियड में जनरल सेक्रेटरी जो उहिदे तां कुझु वोटनि तां हारियो, पर हू आम रवाजी अॻवाननि जा इलेक्शन हारण खां पोइ जेका सो पार्टी छॾण जो क़ाइल न हुयो, तंहिं करे हू पंहिंजी पार्टी में जीअस हुकुम महाराज जे मेंबरशिप ते बि फ़ख्रु महसूस कंदे जीअस हुकुम महाराज सां सलाह रहियो, पर हू हर प्रोग्राम में साॻे अंदाज़ में सरगर्म रहियो। वो यूनिट सतह जो प्रोग्राम हुजे, ज़िले सतह जो प्रोग्राम हुजे या मर्कज़ी लेवल जो प्रोग्राम हुजे, सागर हमीद पंहिंजे अंदाज़ सां पंहिंजे जेका सो सलाहियतुनि सां उन प्रोग्रामनि जी ज़िंदगी बणियल रहियो। अॼु अचानक 1 अगस्त जी राति ते हिन जे विछोड़े जी ख़बर राति जो 1:30 जे धारे सॼी सिंध में पखिड़िजी वई। जीअं सुबुह जो सिज उभरियो, इन सागर हमीद जी विछोड़े जी गम जी ख़बर जेका सॼी सिंध में उभरी ऐं सॼी सिंध हुन ॻोठ पटीगंज में थी पहुती ऐं हज़ारनि जे तादाद में उते असां ॾिठोसीं। हज़ारनि जे तादाद में उते सिंध जा माण्हू, क़ौमी कारकुन, अदीब, सियासतदान, उतां जा आम शहरी उन सागर हमीद जे अचानक विछोड़े ते उनजी मयत खे अची जेका चिंबड़ी पिया ऐं उछंगारूं ॾेई वेही रहिया हुया। इहे जेके मंज़र असां ॾिठासीं पंहिंजे अखियुनि सां, असांखे ॼण हिमत ऐं हौसलो मिलियो। हीउ जेको ॾिठो हुन असांजो जेको पोरियो आहे, हीअ असांजी जेकी जदोजहद आहे, इहा रायगान न आहे। इहा पंहिंजी सिंध जे अंदरि, पंहिंजे समाज जे अंदरि, पंहिंजे माण्हुनि जे अंदरि, पंहिंजे सोसाइटी जे अंदरि इहा का हैसियत रखे थी, का मक़ाम रखे थी। ऐं उनजो नतीजो असां जेका सो दोस्तनि जे इन जनाज़नि में ॾिसूं था, जिते वॾा वॾा माण्हू विछड़ी वेंदा आहिनि, त उते चंद माण्हू मसर जेका सो जनाज़े में शिरकत कंदा आहिनि, पर ही ग़रीब मिसकीन कारकुन लेवल जो माण्हू, फ़क़ीर तबियत माण्हू जनाज़े में हज़ारे माण्हुनि जो उथली पवण, जीअं मां चयो सागर जे जनाज़े में माण्हुनि जो सागर उथली पियो, त यकीन कयो त इहे जेके मंज़र आहिनि असां क़ौमी कारकुननि लाइ हौसलो बख़्शींदड़ जेका सो मंज़र आहिनि। सागर हनीफ़ हिकु नज़रियाती पढ़ियो लिखियो ऐं जेका सो दानिश्वर लेवल जो कारकुन हुयो। हुनमें सहप प्रकाश ऐं सूफ़ीअ वारो जेको नज़रियो हुयो उहो वधीक हुयो। तंहिं करे उहो सभिनी खे भाईंदो हुयो ऐं सभिनी खे वणंदो हुयो ऐं हुनजो रवियो इंतिहाई सूफ़ी रवियो हुयो सभिनी सां। इदारनि जे अंदरि तलख़ कलामियूं थींदियूं हुयूं, सख़्त ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, पर इदारनि खां ॿाहिरि जॾहिं निकिरंदा हुयासीं त साॻे अंदाज़ में, साॻे स्वभाव में, साॻे रवे सां प्यार मोहबत वारे अंदाज़ में हिक ॿिए सां मिलण खिलण ॻाल्हाइण, इहो जेको अंदाज़ हूंदो हो इहो तमामु घटि माण्हुनि में रहियो आहे। ख़ासि करे जॾहिं इदारनि में तनक़ीद थींदियूं आहिनि त इदारनि खां ॿाहिरि बि हल्कड़ा माण्हू, तबियत खां ख़ाली माण्हू इदारनि खां ॿाहिरि ॼण दुश्मन जे रहे में महसूस थींदा आहिनि। पर सागर हनीफ़ बुर्दी इदारनि जे अंदरि त सख़्तु रवियो रखंदो हुयो, पर जॾहिं इदारनि खां ॿाहिरि ईंदो हो त साॻी दोस्तियूं, साॻियूं मोहबतूं, साॻियो रवियो रखंदो हुयो। हिकिड़े भाउ वारो जेको आहे तालुक हुयो उहो कारकुननि सां रखंदो हुयो। इन सभु आहे जो सिंध जा नौजवान संदसि जेका इर्द गिर्द हूंदा हुया, इहो सागर जी तबियत ऐं स्वभाव जे करे इहो सॼो लकाव ऐं मंदर असां ॾिसंदा हुयासीं त हू पंहिंजी तबियत में सदाईं ॿार रहियो, पंहिंजी तबियत में सदाईं मासूम रहियो, पंहिंजी तबियत में सदाईं जेको आहे सो खिलमुख रहियो, प्यार ॾींदड़ वारो माण्हू रहियो। तंहिं करे ई सिंध नौजवान
संदसि जेका सो वेझो हूंदो हुयो ऐं असां सां बि संदसि विझाइप जो जेको सबबु हूंदो उहो साईं जीएमस जो नज़रियो जीअं सिंध हुई। हैदराबाद मीडिया सेंटर कासाबाद में जॾहिं वेंदा हुआसीं त हिन ख़ूबसूरत नौजवान सां, हिन हसीन नौजवान सां, हिन खिलंदड़ ॻाल्हाईंदड़ नौजवान सां जेको सदाईं राणा मिठा ते मुखातिब थींदो हो, उन सां कचहरियूं थींदियूं हुते कचहरियुनि जी जेकी एजेंडा हूंदी उहा यकीनन सिंधी हूंदी, पर घणे भाङे जेकी हूंदी उहा लतीफ़ जे पंहिंजो हुन शहरनि जे हवाले सां हूंदी, लतीफ़ जे फिक्र सां हूंदी। सागर जी गुफ़्तगू लतीफ़ जे शेरनि में हूंदी, लतीफ़ जे शेरनि जी तशरीह में हूंदी, लतीफ़ जे शेरनि जे मफ़हूम ऐं फिक्र में हूंदी। ऐं असां नौजवान वेही लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआसीं, वेही जेका सो सागर जी हिन गुफ़्तगू मां कुझु तिराईंदा हुयासीं, कुझु सिखंदा हुयासीं ऐं उहे अक्सर क़बूल बि कंदा हुयासीं। ऐं असांजो बि जेको लाड़ो ऐं रुख जेको लतीफ़ न थियो उहो सागर जी कचहरियुनि जे करे थियो। अॼु हुनजो विछोड़े ते यकीनन सॼी सिंध गमज़दा आहे, सॼी सिंध सोगवार आहे। ये सिंध क़ौमी महाज जे वजूद जो हिसो हुयो। अंग्रेजी सिंध क़ौमी महाज जे पार्टी चेयरमैन सलमान खान कुरैशी संदसि विछोड़े ते 7 ॾींहनि जो सोग जो ऐलान कयो आहे। सुभाणे हुनजो तीजो आहे। हुन तीजे में हिकु दफ़ो ॿीहर वरी सॼी सिंध जेका सो संदसि ॻोठ, संदसि सभाणे ॻोठ पटीरनि में गॾु थींदी। जीअं सिंध क़ौमी महाज जो चेयरमैन कराची खां जेका सो सुबुह जो हुते पटीरनि पुॼंदो, असां सभु जा सभु साथी हिकु दफ़ो ॿीहर सागर अमीर बुर्जी जे मज़ार ते वञी हुनजी हाज़िरी भरींदासीं, गुलनि जी चादर चाढ़ींदासीं, ख़ैर जेका सो क़ौमी तराने सां जेका सो क़ौमी बेहता पेश कंदासीं। अॼु जेका सो उनजे विछड़े वञण खां पोइ उनजो जेको पोरियो आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त सागर हनीफ़ हिकु सियासी कारकुन सां गॾु हिकु अदबी कारकुन बि हुयो। उहो अदबी संगत सां फैलायल रहियो ऐं हुनजी केतिरियूं लिखणियूं, केतिरा ई कालम, केतिरा ई मज़मून मुख़्तलिफ़ रिसालनि में, मुख़्तलिफ़ किताबनि में, मुख़्तलिफ़ जेका सो डाइजेस्टनि में छपजी चुका आहिनि। ऐं संदसि हिकु किताब आज़ादी, प्यार ऐं आज़ादी बि असांजे जेका सो विच में मौजूदु आहे। इहो संदसि जो जेको हिकिड़ो पंहिंजी ज़िंदगी में सहरियल पोरियो जेको आहे आज़ादी ऐं प्यार, उहो नाकाफ़ी आहे। हिन जूं केतिरियूं लिखणियूं अॼु बि जेका सो टिड़ियल पकड़ियल आहिनि, उन्हनि खे सहेड़े किताबी शिकिल ॾियण असां फ़र्ज़ था सम्झूं। ऐं असां हिन हवाले सां कोशिशि बि कंदासीं त सागर जूं हनीफ़ जूं जेके बि लिखणियूं आहिनि, जेकी बि हुनजी जदोजहद आहे, जेकी बि हुनजी विखूं आहिनि, उन्हनि खे सहेड़े किताबी शिकिल में आईंदे नसल लाइ, नौजवान नसल लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ जेका सो अदबी ख़ैतनि में छॾणु लाज़मी सम्झूं था। छाकाणि त सागर हनी बुर्जी न रुॻो सिंध महाज जो वजूद जो हिसो हुयो, पर हू सिंध धरती जो आशिक़ हुयो, सिंध धरती जो जेका सो मतवालो हुयो, साईं जीएम साहिब जो पैरोकार हुयो, हू सिंधी माण्हुनि जो आशिक़ हुयो। तंहिं करे असां ते कुझु फ़र्ज़ थियनि था इन्हनि आशिक़नि जी जेका सो पोरे खे सहेड़े गॾु करे कंहिं शिकिल में, किताबी शिकिल में जेका सो सिंधी माण्हुनि ताईं उहा अमानत पहुचायूं। सागर जे हिन अचानक विछोड़े ते संदसि जनाज़े में क़ौमी तहरीक जे हुस्नाकी कजे, क़ौमी तहरीक जी रवादारी कजे, क़ौमी तहरीक जी रवायत कजे, क़ौमी तहरीक जे हिन ख़ूबसूरत जेका हुस्नाकी जे करे मां सभई क़ौमी तहरीक जा वर्कर ऐं अॻुवान मर्कज़ी उहिदेदार जनाज़े में ॾिठा। मददी संगत जा दोस्त बि ॾिठा, क़ौमी तहरीक जा दोस्त बि ॾिठा, मूं मज़हबी माण्हू बि ॾिठा, सागर जे ॻोठ जा माण्हू बि ॾिठा ऐं हुनजे शहर खे जेका मूं बंदि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। उनजे जेका जनाज़े में हज़ारे माण्हू मूं ॾिठा, उनजी मज़ार ते मूं हज़ारे माण्हू ॾिठा। तंहिं करे असां चई सघूं था त सागर हनीफ़ बुर्जी जी जेकी ज़िंदगी
जो जेको सफ़र हुयो उहो सफ़र रायगान न वियो, उहो सफ़र पंहिंजी मंज़िल ते पंहिंजी तय थियल मंज़िल ते पहुतो। शागिर्द जी ज़िंदगी एतिरी हुई, असल में पंहिंजनि नज़रनि सां निभाउ करणु, पंहिंजे फ़िक्र सां निभाउ करणु आदर्शी इंसान जो कमु हूंदो आहे। सागर हमीद बुर्जी आख़िरी दम ताईं, साह जी आख़िरी हिची ताईं इहे सिंध क़ौमी महाज सां सलाहियल रहियो, साईं जीएम साहिब सां सलाहियल रहियो, सैयद जे फ़िक्र सां सलाहियल रहियो, ॻाढ़ो झंडो हुनजे हथ में रहियो ऐं ॻाढ़ो झंडो हुनजे जेका तदफ़ीन वक़्तु हुनजे कफ़न जी सूरत में रहियो ऐं अॼु हुनजी मज़ार ते ॻाढ़ो झंडो फड़की रहियो आहे। इहा सागर जी जेका सो पंहिंजे फ़िक्र सां, पंहिंजे इश्क सां, पंहिंजी पार्टी सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे मान सां हिकु निभाउ जो अंदाज़ हुयो जेको हू निभाइण में कामयाबु वियो आहे। असीं संदसि अचानक विछोड़ ते यकीनन गमज़दा आहियूं, बुखारा आहियूं, शोगवार आहियूं। 7 ॾींहंनि जो शोग आहे जीअं सिंध क़ौमी महाज जो, ऐं यकीन कयो सॼी सिंध में क़ौमी तहरीक सां लाॻापियल हर माण्हू लाइ इहा तमामु वॾी विछोड़े जी ख़बर आहे। सागर हमीद बुर्जी जे हिन अचानक विछोड़े ते ज़िंदगी ईअं थींदी आहे, माण्हू ईअं हलियो वेंदो आहे। इन क़िस्म जे सागर हमीद जहिड़ा वाक़िया असांखे यकीन ॾियारनि था त माण्हू जी ज़िंदगी कुझु बि न आहे। तंहिं करे ज़िंदगी जो हर पल, हर गुज़रंदड़ पल आख़िरी सम्झी माण्हू पंहिंजी वतन सां, पंहिंजी मिटीअ सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे नज़रनि सां निभा ऐं ईमानदारी सां गुज़ारे त बहितर आहे। ईअं न थिए त ज़िंदगी असांजी साथ छॾे वञे ऐं असीं पंहिंजो ज़िंदगी में किथे खुटल महसूस हुजूं ऐं तारीख़ में असांखे सुठनि अखरनि सां यादि न कयो वञे। इन जेका भउ खां, इन डप खां, इन जेका सो तारीख़ी अज़ाब खां पाण खे बचाइण लाइ असांखे हर वक़्तु शरफ़ आहे मोहबत जेका सिंध हुजणु घुरिजे, पंहिंजी नज़रनि सां निभाउ करणु घुरिजे। सभु तकलीफ़ूं सिर ते सहणु खपनि। हर क़ुर्बानी ॾियण लाइ ज़हनी तौरु माण्हू तयारु हुजे ऐं पंहिंजे इश्क सां सरशार हुजे। यकीनन जेका सो सागर हमीद जी पुॼाणी बि आहे, हुनजी पुॼाणी थींदी ऐं सॼी सिंध हुनजी सलामी थींदी। जवाहर साईं तव्हांजी वॾी महिरबानी, जेको वॉइस ऑफ सिंध लंडन ते असांखे मौक़ो ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन